तव्हांखे अपडेट कयूं कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी पारां DC पंजगोर जी गाड़ी ते फायरिंग वाक़े जी मज़म्मत कई वई। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां डेप्टी कमिश्नर पंजगोर ज़ाकिर बलोच जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार किया आहे। पंजगोर जे चेयरमैन अब्दुल मालिक बलोच समेत फायरिंग में ज़ख़्मी थियलनि जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ कई वई। वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे। मुलविस जवाबदार कानून जी गिरफ़्त खां बची न सघंदा, PB चेयरमैन जो अहिड़ो चवणु आहे। अवांखे अपडेट दे रहा आहियूं। पाकिस्तानी क़ौम हर सूरत में दहशतगर्दी के खात्मे लाइ मुतहद ऐं पुरज़म आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी पारां DC पंजगोर जी गाड़ी ते फायरिंग वाक़े जी मज़म्मत कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां डेप्टी कमिश्नर पंजगोर ज़ाकिर बलोच जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार किया। पंजगोर जी चेयरमैन अब्दुल मालिक बलोच समेत फायरिंग में ज़ख़्मी थियलनि जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ घुरी वई। वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे। मुलविस जवाबदार कानून जी गिरफ़्त खां बची न सघंदा, PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। पाकिस्तानी क़ौम हर सूरत में दहशतगर्दी के खात्मे लाइ मुतहद ऐं पुरज़म आहे।